अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद है दोस्तों तव्हां बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदा। अॼु ॻाल्हि कंदुसि किरोना वायरस जे लिहाज़ सां। किरोना वायरस जेको हींअर मौजूदा टाइम में माण्हुनि खे वॾो परेशान कयो आहे। काफ़ी मुल्क जेके आहिनि घणा मुतासिर थिया आहिनि ऐं काफ़ी माण्हुनि जी जानूं बि वियूं आहिनि हिन में। पर वधि में वधि जेको नुक़सानु थी रहियो आहे उहो नुक़सानु आहे असांखे, मतिलबु त असां मुस्लमाननि खे। ॿी क़ौम खे एतिरो कोन्हे, पाण मुस्लमाननि खे वधि खां वधि नुक़सानु थी रहियो आहे। उहो नुक़सानु किरोना वायरस जे नाले ते थी रहियो आहे। तव्हां कॾहिं सोचियो आहे त पाण खे खलकींदड़ केरु आहे? बिल्कुलु सोचियो हूंदो ऐं सभिनी खे ख़बर बि आहे त पाण खे का बि तकलीफ़ थींदी आहे कंहिंखे पुकारींदा आहियूं? हिकु अल्लाह खे, रब्बुल इज़्ज़त खे पुकारींदा आहियूं। ऐं रब्बुल आलमीन असांजी मदद फरमा। इहा ई ॻाल्हि आहे न। त पोइ मूंखे ॻाल्हि सम्झ में ई कोन पई अचे त पंहिंजूं मस्जिदूं वीरान छाजे करे आहिनि। पंहिंजी इबादत वारी जॻह आहे जिते जंहिं जॻह तां पाण खे हर शइ मिले थी, पाण खे बीमारियुनि खां शफ़ा बि उते ई मिले थी, पाण जी जेकी मुश्किलात आहे उते ई खां ख़तमु थिए थी। ऐं उहो ई मालिक आहे जेको मौत ॾिए थो ऐं उन खां ई परे पिया वञूं। त सोचण जहिड़ी त ॻाल्हि आहे न। त नमाज़ जे लाइ बि मस्जिद में न अचो। अल्लाह जे इबादत जो जेको घर आहे, कैबतुल्ला शरीफ़ आहे, उन खे बि सील कयो वियो आहे, उन खे बंदि कयो वियो आहे। त सम्झ में नथो अचे पियो त इहो कंहिंजो प्रोपेगेंडा आहे जंहिंजे तहत सॼो सिस्टम हले पियो। मौत त अचिणो आहे न। ऐं हर मुस्लमान खे इहा बि ख़बर आहे त असांजी असुलु ज़िंदगी जेको मरण खां पोइ आहे। पोइ असीं छो कोरोना वायरस ईअं करे पंहिंजे पाण खे ॾींहं ॾींहुं जेको दीन इस्लाम खां परे कंदा वञूं, मस्जिदनि में न वञूं। जेको अल्लाह जी इबादत जे लाइ मेन जॻह मस्जिद आहे ऐं उते जी बि पाबंदी लॻाई पई वञे। ठीकु आहे, हिकिड़ी ॻाल्हि त सम्झ में अचे थी त जेको तव्हां हाल वग़ैरह आहिनि, शादी हाल आहिनि, या मिसाल जिते घणो हजूम जमा थिए थो ऐं तमाशा थियनि था, त उन्हनि ते पाबंदी आहे। या ठीकु आहे, भला इहा ॻाल्हि सुठी आहे, इहा सम्झ में अचे थी। पर जिथां इंसान ज़ात खे शिफ़ा मिले थी ऐं उन दर खे बंदि करे छॾियो, त छा तव्हां मस्जिदूं बंदि करण सां या मस्जिदनि ते पाबंदी लॻाइण सां ऐं जेके कैबतुल्ला शरीफ़ ते पाबंदी लॻाइण सां छा किरोना वायरस ख़तमु थी वेंदो? सोचण जी ॻाल्हि आहे न। छा कोरोना वायरस ख़तमु थी वेंदो? ईअं कोन्हे। मेन शइ आहे त जेके हथनि या इंसान जी जेकी सफ़ाई सुथराई जे लिहाज़ खां जेके बि ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते अमल कयो वञे। त ॾिसो, केर बि हिंदू हुजे या मुस्लिम हुजे, उन खे मरणो त हिकिड़ो अहिड़ी ज़रूरी आहे। ऐं उन सां गॾोगॾु कुझु तदाबीर आहिनि, उन्हनि खे बि ज़हन में रखिणो आहे। उन तदाबीरनि मुताबिक़ ई जेको जेकॾहिं माना कोरोना वायरस खां बचाव करे सघिजे थो, उहे इंसान ते पाण ते डिपेंड करे थो त उहो कहिड़े तरीक़े सां जेको पंहिंजी हिफ़ाज़त करे थो। बाक़ी रही ॻाल्हि, मौत सभिनी खे अचिणो आहे। तव्हां भले कहिड़े बि कुंड कुड़छ में लिकी वञी वियो न, तॾहिं बि तव्हांखे मौत ज़रूरु अचणी आहे। ऐं अल्लाह तबारक ताला जा मलाइक जेके आहिनि उहे किथे बि तव्हांखे लिकणु कोन ॾींदा। ऐं अल्लाह पाक खां त तव्हां लिकी कोन था सघो। कीअं था लिखी सघो? तव्हीं सोचो था त मस्जिद में जेकॾहिं कोन वेंदासीं किरोना खां बची वेंदासीं? ईअं न आहे। असल में इहो को अहिड़ो प्रोपेगेंडा आहे जेको पंहिंजा
ॾिसो हिकु त माण्हुनि में हाणे मूं कुझु न्यूज़ ॿुधियूं त उन्हनि में न्यूज़ में ईअं हुयो त जेके कुफ़ार आहिनि उहे उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि। उहे चवनि था मुस्लमाननि जा उहे यकीन किॾां विया जेके कोरोना वायरस खां भॼी विया, जेके चवनि था हर शइ अलाह जे तरफ़ां आहे ऐं अलाह तबारक ताला ई ख़तमु कंदो, त उनजी इबादत खां भॼनि पिया। उहे इबादत वारियूं जॻहियूं जेके मुस्लमाननि जूं उहे बंदि करे छॾियूं, अलाह ते उन्हनि जो यकीन ई कोन्हे न। त सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे न त पाण मुस्लमान एतिरा ॾिजणा कीअं था थी सघूं। त इन जे करे सभिनीनि खे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त कोरोना वायरस खां बचण जे लाइ कुझु तदाबीर आहिनि, उहे कुझु हीअं आहिनि। हिकु त पंहिंजे हथनि खे चङी तरह साफ़ु रखो। जेकॾहिं मिसाल विज़ू जी पाबंदी रखंदो त तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, जंहिंसां तव्हांखे नेकियूं बि मिलंदियूं ऐं उन खां कोरोना वायरस खां बि तव्हां बची सघंदो। कोरोना वायरस जा कुझु आसार तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हिकु त इहो हल्की खंघि थींदी तव्हांखे, सुकी खंघि जी मिसाल इहा आहे। मिसाल तव्हांखे बलगम न ईंदो हुजे। ॿियो ज़ुकाम जेको आहे उहो बि में पर कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, ज़ुकाम आम बि थींदा आहिनि, ठीकु आहे। जी मिसाल खंघि, हल्की खंघि ऐं ज़ुकाम बाक़ाइदा लाॻीटो हलंदो रहे ऐं हुन मां पाणी जेको आहे जेको ईंदो रहे थो, तॾहिं बि तव्हांखे ॾिजण जी ॻाल्हि न आहे। अगरि बलगम अचे थो तॾहिं बि ॾिजण जी ॻाल्हि न आहे। ऐं ॿी ॻाल्हि, ऐं हुन सां गॾोगॾु तव्हांखे बुखार हुजे, जिस्म में हॾनि में सूरु हुजे, जिस्म में माना मुकमल तव्हांखे सूरु हुजे, त इहे कुझु निशानियूं आहिनि जंहिंजे करे, ऐं मथे में सूरु, त इहे कुझु निशानियूं आहिनि। बाक़ाइदे सभु शयूं माना तव्हां सां गॾु हूंदियूं, तव्हांजे जिस्म में माना इहे तव्हांखे फील महसूसु थींदियूं हूंदियूं त माना तव्हां में कोरोना वायरस जो असरु आहे, न त कोन्हे। बिल्कुलु टेंशन न वठो। बाक़ी इहे शयूं आहिनि। वबा जेकी आहे उहा जेकॾहिं आई आहे त अलाह तबारक ताला जे तरफ़ां इंशाअल्लाह जल्द ख़तमु थी वेंदी ऐं पाण खे घुरिजे त अलाह जी इबादत में मसरूफ़ थी वञूं। ऐं अलाह तबारक ताला क़ुर पाक में इन शयुनि जे बारे में, इन बीमारियुनि जे बारे में, हर शइ जे बारे में अलाह तबारक ताला क़ुर पाक में वाज़े ॿुधाए छॾियो आहे कीअं बचा कजे, कहिड़ी ज़हरीली शइ खां बचा करे सघिजे थो। ऐं ॿी ॻाल्हि आहे त जेको कोरोना वायरस जो जेको आहे फैलजणो हथ मां ॿुधायो वञे थो। ऐं ॿियो हथु लाज़मी हथु वग़ैरह आहे, ऐं ॿियो जेको नक आहे, वात आहे, त उन जे लाइ मास्क जो इस्तेमालु ॿुधायो वियो आहे त मास्क इस्तेमालु करियो ऐं हैंड वॉश कंदा रहो। ऐं ॿी ॻाल्हि आहे कंहिंसां हथु मिलायो था त उन हिसाब थिए थो, पर तव्हां हथु मिलायो था त उहो जेको हथु वरी जेको चहिरे ते जल्दी यूज़ न करियो, उनखे हथ खे वॉश करियो। उन खां पोइ जेको तव्हां जेको चहिरे वग़ैरह ते बि यूज़ करे सघो था। ऐं ॿियो आहे अगरि तव्हांखे मिसाल खंघि थिए थी या ज़ुकाम थिए थो या छिक अचे थी त कोशिशि करियो उन जो हिकु ॿियो तरीक़ो आहे त उन सां बि तव्हां जेको काफ़ी बचा करे सघो था। जेकॾहिं मिसाल कंहिंखे हथु छो आहे त मूंखे कोरोना वायरस जो कुझु असरु थी वियो आहे छा, त उन जे करे तव्हां ऐं ॿी ॻाल्हि आहे माण्हू छिक या मिसाल वॾो साहु खणी पोइ छिक ॾींदो आहे, त उन जे लाइ माण्हू जेको हिकिड़ो तरीक़ो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मिसाल छिक अचे थी या खंघि अचे थी उनखे ईअं करण सां बि वधीक बहितरु रहंदो। छो जो असां हिन जॻह ते असीं जेको पंहिंजो हथु इस्तेमालु घणो कोन कंदा आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि जेकॾहिं मिसाल तव्हां ईअं कंदो त उहो साॻियां वरी तव्हां हथु हिते हणंदो त वरी बि तव्हांजे ऐं ॿिया हथनि में बची वेंदो, ॿिए कंहिंसां मिलाईंदो त उन में बि शामिलु थी सघे थो। त अहिड़ियुनि शयुनि खां जेको बचाव करणु लाज़मी आहे। ऐं तव्हांजो वधीक टाइम नथो वठां, तव्हां सभिनीनि जूं महिरबानियूं जो मुंहिंजी एतिरी वीडियो तव्हां ॾिठी। जज़ाकल्ला ख़ैर। अलाह तबारक ताला खां दुआ आहे त तव्हां सभई सेहतमंद ऐं सिहतयाब हुजो। अलाह तबारक ताला तव्हांखे ख़ुशि रखे, शाद रखे, आबाद रखे ऐं गुलनि जीअं टिड़ंदा रहो, ख़ुशबू जीअं महकंदा रहो। जिथे बि हुजो पंहिंजे प्यारनि सां ख़ुशि ऐं शाद ऐं आबाद रहो। अलाह तबारक ताला तव्हांखे सदा ख़ुशि रखंदो, आबाद रखंदो ऐं हिन कोरोना वायरस मुज़ी मर्ज़ खां अलाह तबारक ताला सभिनी खे बचाईंदो। आमीन या रब्बुल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मूंखे दुआनि में यादि कजो।